पेट्रोल सांगड़ पारां प्रेस क्लब जे सूर्यभाषा हॉल में तैलीमी कॉन्फ्रेंस घुराई वई, जंहिंजो उनवान हो सिंध में तैलीम जी सूरत हाल ऐं असांजी ज़िम्मेवारी, जंहिं ते उस्ताद तंज़ीम जगवाणनि, अदीबनि, सहाफ़ियुनि, दानिशवरनि वॾी तादाद में शिरकत कई। उन दौरान अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जी तैलीम जो ज़िम्मेवार सूबाई वज़ीर तैलीम आहे ऐं तैलीम खाते में जेतिरी करप्शन आहे उन करे सिंध जी तैलीम पोइते पियल आहे। असांजी कोशिशि आहे त तैलीम खे बहितर कयूं। उन दौरान अॻवाननि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सभ खां पहिरियां आउं तव्हांखे हीअ ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त असीं हीअ वक़्तनि ब वक़्तनि तालीमी कॉन्फ्रेंसियूं तक़रीबन सिंध जे अंदरि उस्ताद असांजा तंज़ीम बैठल प्लेटफॉर्म तां हीअ तालीमी कॉन्फ्रेंसियूं कराईंदा रहंदा आहियूं त किथे कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। हिते जेको काफ़ी वक़्त खां पुराणे वक़्त में तमामु बहितर तालीम हलंदी साॻा उस्ताद हूंदा पढ़ाईंदा, पर हिन वक़्तु जेको आहे तालीम सही माना में जेको आहे असांजी सिंध जे ॿारनि ताईं नथी पहुचे। उन पॉलिसी जेके सिंध गवर्नमेंट में वेठल आहियूं उन्हनि जे ग़लति पॉलिसी जे करे सही माना में सिंध खे तालीम नथी तो पंहिंजा राय रखी ऐं असुल शइ आहे त ही मिनिस्टर एजुकेशन मिनिस्टर आहे, ही तंज़ीमनि खे एतिरो माफ़ ऐं असां हिकिड़ो इहा गुज़ारिश था करियूं पीर साहिब ख़ुदि खे बि, पीर साहिब तूं पंहिंजे पाण ते नज़र कर, पंहिंजी पार्टी ते नज़र कर, पंहिंजे माण्हुनि ते नज़र कर त तंज़ीमनि खां वधीक करप्शन तव्हां कई आहे या हिननि कई छो ज़रूरत पई हिन जी ज़रूरत जन मुनक़िद कयो, लेकिन तव्हां उन्हनि जी इब्तिदाई कमी खे अढाई महीने खां पोइ स्कूल खुलिया। स्कूल खुलण शर्त लेकिन सिंध में अफरा तफरी वारो माहौल असांजे वज़ीर तैलीम पैदा करे छॾियो। सभ खां पहिरीं सिंध में किताबनि जी खोट, 20% किताब स्कूलनि में आया, उस्तादनि में अफरा तफरी, उनखां बाद में मुख़्तलिफ़ बयान ॾियणु, इन जे लाइ पेटेलफ या असांजे मर्कज़ी सदर प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं ऐं अॼु सांगड़ में हाजी नाज़िम निज़ामणी साहिबु घुरायो आहे सेमिनार। त तैलीम में जेके झोल आहिनि या ज़िम्मेवार पंहिंजी करप्शन घटाइण जे लाइ उन्हनि खे छेड़े रहियो आहे, उन्हनि ते चथरू करे उन्हनि जे लाइ रहियो आहे यानी वंशोरी वरना जेकॾहिं चवनि था त भई हीअ जेकॾहिं सभई न आयल आहिनि टीचर त इहे जेको आहे सुल्तानी गवाह आहे मिनिस्टर ऑफ इनिशिएटिव त पीपल्स पार्टी जेका भर्ती कई आहे। अॻवाननि जो चवणो त सिंध में तैलीम खे बहितर न कयो वियो, सूबाई वज़ीर तैलीम खे न हटायो वियो त असां भरपूर तहरीक हलाईंदासूं। उस्ताद, सहाफ़ी, दानिशवर, वकील सभु रोडनि ते हूंदा। कैमरामैन टीम सां गॾु अंजुम आफ्ताब, सिंध TV न्यूज़ सांगड़।